तव्हां को पुछां थो त माउ जी इज़त कंहिं ॾसी आहे? अल्लाह, अल्लाह जे रसूल, क़ुरान पाक। ईअं न भाउ, कंहिं रिश्ता ॾसिया आहिनि त माउ सां निकाह करणु हराम, भेण सां निकाह हराम, धीउ सां निकाह हराम, मासीअ सां निकाह हराम, पुफीअ सां निकाह हराम, ॾाॾीअ सां निकाह हराम, नानीअ सां निकाह हराम, भाणेजीअ सां निकाह हराम। इहे कंहिं ॻाल्हियूं ॾसियूं आहिनि? अल्लाह, अल्लाह जे रसूल ॾसियूं आहिनि, क़ुरान ॾसियूं आहिनि। जॾहिं अल्लाह ते एतिराज़ आहे त पोइ सुभाणे इहे बदबख़्त ईअं बि कंदा आहिनि त मुंहिंजी भेण ॾाढी सुहिणी आहे, ॿिए खे परणाए छॾिया। छो त वधि में वधि वञी कानून ॿुधाईंदासीं अल्लाह अल्लाह जे रसूल जो। जॾहिं अल्लाह अल्लाह जे रसूल ते एतिराज़ कंदा त सुभाणे चवंदा मुंहिंजी सुहिणी सिफ़ती भेण आहे, इन खां मां शादी कंदा। बदबख़्त ईअं थी पए। मां सोचींदो हुउमि त कीअं माण्हू, हदीस में अचे थो त दज्जाल पैदा थींदो, उहे ॻाल्हियूं कंदो, माण्हू उनखे अलाह मञींदा। हे तरीक़ो शुरू थी वियो आहे, हे शुरू थी वियो आहे। हक़ीक़ी अल्लाह सां तासुब, उन खां इनहरास ऐं हे मामलो न ॿियूं ॻाल्हियूं हलनि थियूं। अल्लाह खां दुआ थो कयां त अल्लाह ताला तव्हां ई असां मोमिननि जे ईमान जी हिफ़ाज़त फरमाए। ॾाढो ख़तरनाक दौर आहे ऐं वॾी जमात आहे, वॾो हाल भरियल आहे। उहे ताड़ियूं था वॼाइनि, ख़ुशि था थियनि, हे अल्लाह खे ॻाल्हाए माण्हू ख़ुशि था थियनि। बस अल्लाह तो पाण वॾो बुर्दबार आहे जो तुंहिंजे बुर्दबार। उन मूंखे ॿुधाए त हिकिड़े किताब जो हवालो ॿुधाई, मूंखे ॿुधाई त हिकिड़ी जामी मस्जिद हुई कंहिं मुल्क ॿिए में। उते हिकिड़ो हमराह आयो निमाज़ पढ़ण जे लाइ। उते माण्हू ॿियनि में निमाज़ पढ़ी पई। हिकिड़ो एॾो हसीन माण्हू आयो जो सभु माण्हू उन ॾे निहारनि पिया। पोइ हिकिड़े वरी वेझो थी करे चयोसि त माशा अल्लाह ताला तोखे सूंहं ॾिनी, माशा ॾाढो सुहिणो अल्लाह ताला तोखे ठाहियो आहे। मौलवी साहब तूं त माशा करे, पर जे अल्लाह मूंखे ॾिसंदो त उहो ई चवंदो त भलो भलो आहे, माशा उहो बि मूंखे ईअं चवंदो। बसि अञा उन इएं किताब पंहिंजे में लिखियो आहे त हुनजे ज़बान खां इहे लफ़्ज़ निकिता त ईअं नंढड़ो 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 थींदो हुयो, ईअं नंढड़ो 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 थी करे हेतिरो थी वियो। अखियुनि जे आॾो ॿिए जो जेको दोस्त गॾु होसि उन जो ॾिठो त भई हे छा थी वियो, उन जल्दी खणी करे पंहिंजे खीसे में विझी करे वठी भॻो। उहो माण्हू अल्लाह जेॾी महिल ॾमरबो त ईअं बि करे सघंदो आहे। मां त ईअं चवंदो त अल्लाह करे जो हीउ हमरा जेको अल्लाह सां ख़ौफ़ करे थो, अल्लाह पंहिंजी कुदरत सां इन खे कुझु ॾेखारे त ॿी दुनिया इबरत हासिल